जो अगवा थी रहियो नौजवान बाज़ार न थी सघियो आहे, जॾहिं त संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। तफ़सीलुनि लाइ पेश आहे शबीर मंगे जी ही रिपोर्ट। थाड़ी मोहब्बत भरसा गोठ बुट सराई जो रवासी सेहत खाते जो मुलाजिम शानवाज उर्फ मुदसर अली बुट के लाड़काणे वेंदे कुछ डी अगवा कयो हुयो, जंहिंजी बाज़ाबी लाइ वारसनि खां फोन ज़रिए 25 लाख रुपया भोंग तलब कयो हुयो आहे। मुगिल नौजवान जे वालिद रिटायर्ड प्राइमरी उस्ताद मंजूर बुट रोईंदे ॿुधायो त संदन कंहिंसां बि का बि दुश्मनी न आहे, जॾहिं त धाड़ेलनि भोंग न ॾियण जी सूरत में पुट खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। मुंहिंजो पुट जेको आहे सो नेक जी नाव ॾींहुं अॼु सूमर ते वियो जेको अॼु नाव ॾींहुं आहे मुंहिंजो पुट लापता थी वियो। मुतासिर ॿुधायो वियो त मां लाड़काणी वियो त पंहिंजी भेण ॾे जीअं वियो राति गुज़रियो, असां सुबुह ते राति जो न आयो, असां सुबुह जो इंतज़ारु कयोसीं, छो न आयो, असां वरी हुन सां राब्तो कयो। हुननि भेणुनि वीचारनि चयो त असां ॾे आयो ई कोन्हे। ॿिए ॾींहं ते पोइ शाम जो 5 बजे मूंखे कॉल आई, केरु थो ॻाल्हाई पियो? मां चयो त मां मास्तर मंज़ूर थो ॻाल्हायां पियो। चई त छोकिरो तव्हांजो असां वटि आहे, पैसनि जो बंदोबस्तु कर। असां ग़रीब मिसकीन सफ़ाई ते असांखे दम न आहे, ताक़त न आहे, असांजी कंहिंसां दुश्मनी बि न आहे, का ॻाल्हि न आहे। असांजे भाउ परेशान, असांखे घायल खणी आया असांजे भाउ खे। खुदा वास्ते असांखे पंहिंजो भाउ मोटाइजो, मदद सदके असांखे दम न आहे, असांखे धमकियनि था, ईअं कंदा। असांखे वेले वसदी न आहे, असां अटो वठी अटो खाईंदा आहियूं। उमिरि जे ॾींहुं न धारे तो निकिरियो, असांखे चई मां भेण ॾे वञा थो लाड़काणे। असां उहा ॻाल्हि कई, सुबुह उथियो त असां फोला कई, भेण खां पुछियोसीं एॾे आयो आहे? उन चयो मूं ॾे न आयो आहे। पोइ असां हेॾो ॻोल्हा फोला ही कई, ॿुधी न असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, असांजी मदद केरु करे। मुगवी जे वारसनि सिंध सरकार तोड़े IG सिंध खां मुतालबो कयो आहे त पुट खे जल्द बाज़ाब करायो वञे।